खबर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूद ठट्टो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो जुमशा इलाक़ 5 फरवरी कश्मीरी अवाम सां यकजहती तौर सॼे मुल्क समेत यूसी कलरी जे गुलबंडा शहर में भी संदन हक़नि जे लाइ रैली कढी वई। भारत जी बर्बरियत ॾाढ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ बेगुनाह मासूम कश्मीरियुनि सां मुल्क समेत ठटे जे शहर गुलबंडा में भी इज़हार यकजहती तौर घारो फिल्टर खां गुलबंडा ताईं समाजी अगवान मोहम्मद असलम जोखियो जुमशाही प्रेस क्लब जे सदर पीर गुलाम हुसैन शाराना मोहम्मद इकबाल मुनीर बिरोई शेर खान खास के लिए काउंसलर मोहम्मद शफीक जोखियो मलिक नवाज जोखियो नवीद जोखियो कुर्बान खास के लिए मोहम्मद उर्स गाहो गाभार उस्मान जाखरो ऐं ॿियनि रैली कढी नारेबाज़ी कई। अगवाननि ख़िताब कंदे चयो त भारत पारां असेंबली मां बिल पास करे कश्मीरी मुसलमान अवाम सां खुली दहशतगर्दी जी राह हमवार कई वई आहे। पाकिस्तान जी अवाम मज़लूम कश्मीरी भाइरनि सां हर महज़ ते गॾु आहिनि। हिननि चयो त असां पाक फ़ौज खे सलाम था पेश करियूं जेकी बैरूनी अंदरूनी दहशत खे ख़त्म करण जे लाइ जाननि जा नज़राना पेश करे मुल्क ऐं मुसलमाननि जी हिफ़ाज़त करे रहिया आहिनि ऐं इंशाअल्लाह कश्मीरी मुसलमान हिकु ॾींहुं आज़ादीअ जो झंडो बुलंद करे जश्न मल्हाईंदा ऐं भारत पंहिंजे मुंतकी अंजाम ते पहुचंदो। सपना सुहिणा पखी सपना हंज के माण्हू मंझि अचे भूभाल जी कश्मीरी सां यकजहती जी रैली जेका पीर गुलाम हुसैन जी सरबराही में जुमशे खां गुलबंडा पहुती ऐं घारे खां असांजो प्यारो असलम जोखियो साहब जे सरबराही में घारे खां हिन गुलबंडा ते पहुती है। असां इंडिया जे सरकार खां उर्दू में ॻाल्हायां ताकि इहा मीडिया ते ॻाल्हाइजे वञे त असांजा उर्दू स्पीकिंग वारा ॿार उहो ॿार सम्झी सघनि। फिरका परस्ती ऐं कौम परस्ती जी छॾे ख़ाली पाकिस्तानी कौम खे अॻियां वधिणो आहे ऐं असीं जें सूदी इहा त तव्हांखे ख़बर न आहे पर जेका असांखे को सिंधी के पंजाबी को बलोच ऐं को फिरका परस्ती में शिया सुन्नी ऐं हीअ जेका हिकिड़ी कश्मीर के लाइ रैली निकिती वई आहे ऐं आऊं शेर खान खास गुलमरा ॻाल्हायां पियो ऐं आऊं थोराए थो वञींदो आहियां साईं पीर गुलाम हुसैन शाह ऐं साईं असलम जोखियो साहब जिन घारे खां ऐं जुमशई खां असांजे शहर ऐं असांजे यूसी गुलमरा जो